नाज़िन जैकबाबाद जे बानी सां जैकबाबाद जो जुड़ियल कबूतर घर अजब पुरअमन सिंध जी तारीख़ ऐं सूंह जी अलामत बणियल आहे। पर सभिनि जे अॻ में रहंदड़ कबूतरनि खे आशानो बख़्शींदड़ इहो 1.5 सदी पुराणो विचन हाउस इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि उजड़ंदो पियो वञे। ॾिसूं था हज़ूर बख़्श मुकेरी जी रिपोर्ट। जैकबाबाद जो शुमार सिंध जे तारीख़ी शहरनि में थिए थो। हूअं त जैकबाबाद में केतिरा ई तारीख़ी क़दीम मांद ऐं जायूं आहिनि जिन में कबूतर घर तमामु घणो मशहूर आहे। इहो कबूतर घर हिकु तारीख़ी जाइ हुअण सां गॾु वॾो दास्तान रखंदड़ पिणु आहे। जैकबाबाद जो कबूतर घर अंग्रेज हुक्मरानी दौरान जॉन जैकब जे दौर में यानी 150 साल अॻु जो तामीर करायल आहे। कबूतर घर हिकु टावर नुमा 30 फुट खां डिघो चबूतरो आहे जेको मथां खां बिल्कुल खुलियल आहे, जॾहिं त उनजे चइनी पासनि खां फुट जेतिरियूं नंढियूं नंढियूं केतिरियूं दरियूं ठहियल आहिनि। इन कबूतर घर वारे टावर या चबूतरे जे हेठां खां चइनी तरफ़नि खां हवा ऐं रोशनी लाइ वॾा वंग यानी दरवाज़ा आहिनि। इहो कबूतर घर जैकबाबाद जे बानी जॉन जैकब पंहिंजे घर जे अहाते में ठारायो, जंहिंजो ख़ासि मक़सदु पैगाम जी रसाई हो। इन कबूतर घर में पालियल कबूतरनि खे हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं ख़त वसीले नियापो पहुचाइण लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। इन पिजन हाउस में जॉन जैकब पारां नायाब क़िस्म जा कबूतर पालियल हुआ जेके उॾार में तेज़ हुअण सां गॾु इंसाननि जी ॿोली सम्झण ऐं ॾसियल जाइ ते पहुचण जी तमामु घणी सलाहियत रखंदा हुआ। सुबुह सवेर या ॾींहुं लथे महिल शाम जे पहर में जॾहिं इहे सवन जे अंग में कबूतर गॾिजी गुटर गूं कंदा हुआ त जैकबाबाद शहर थोरे परे परे ताईं बि संदन सुरीलो आवाज़ रूह खे राहत पियो बख़्शींदो हो। पर वक्त गुज़रंदे अॼु जे ट्रांसपोर्ट, टेलीफोन ऐं इंटरनेट वारे दौर में उहे कबूतर पंहिंजी अहमियत ताईं सलाहियत विञाए चुका आहिनि। अंग्रेज हुक्मरान पारां जुड़ायल इन कबूतर घर में अॼु बि सवें कबूतर त रहनि था, पर न पिजन हाउस जी उहा सार संभाल थिए थी, न ई वरी रहंदड़ कबूतरनि जे दाणे पाणी जो को ख़ासि ख्यालु रखियो वञे थो। इहो जनरल जॉन जैकब जे दौर में ठहियो आहे, पोइ उनजी यादगार तौर ते जेको उनखे गवर्नमेंट संभालींदी आई आहे, पर गवर्नमेंट इनजी एतिरी सार संभाल न लधी आहे। कबूतर त उहे वक़्त सां आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी विया, पर आम कबूतर जेके आहिनि हाणे उनमें उहे वेहनि था पिया, जंहिंजे लाइ हितां जा जेके मुख़ैर माण्हू आहिनि या हिते जेके पखियुनि सां ऐं माहौल सां प्यारु कंदड़ माण्हू आहिनि, स्पेशली हिते जा जेके हिंदू कम्यूनिटी आहे, किशन चंद उनजो नालो वठनि था, उहो स्पेशली अची करे हिननि कबूतरनि खे दाणो वग़ैरह ॾींदो हो। काफ़ी वक़्तु उहो हुनजी परखोर कंदो रहियो। हाणे उहे ख़तमु थी विया, हाणे हिननि खे कोई बि संभालण वारो या उहो कोन्हे। जेके असांजी क़दीमी शयूं आहिनि उनमें कबूतरनि जो चबूतरो बि असांजे जैकबाबाद में, सो इन खे बि इन ते बि थोरो ध्यानु ॾिनो वञे, छो जो करे इहो असांजो क़दीमी ऐं सकाफ़ती विरसो आहे। अॼु ॾिसो तव्हां इन जी हालत कहिड़ी वञी बीठी आहे। इहो सॼो इंतज़ाम असां त चवंदासीं जो ज़िम्मेदार डीसी जैकबाबाद आहे। शहर जा माण्हू अची करे कबूतरनि खे अन्न वग़ैरह ॾेई वेंदा आहिनि, बाक़ी तव्हां ॾिसो त ज़मून हालत लॻो पियो आहे। जेके अंग्रेज बरतानिया ब्रिटिश ते राज कंदा हुया उहे इन्हनि खे जेको आहे ख़त रसाई लाइ इस्तेमालु कंदा हुया, पर जॾहिं उहे छॾे विया त पोइ इहो हिकु सकाफ़ती विरसो थी वियो। त उनखे जेको आहे उतां जा पुराणा दीवान वारो त रोज़ इन्हनि खे अची दाणो विझंदो हुयो। हाणे उहो वफ़ात करे वियो आहे, उनजी औलाद बि अॼु ॾींहं ताईं इनखे दाणो विझणु अचे थी, पर हिनजी हालत सफ़ा ज़ार थी वई आहे। कोई बि इनजो ख़्यालु करण वारो आहे, जॾहिं त हिन टाइम ताईं बि बरतानिया गवर्नमेंट खां हिन जे लाइ फंड अचनि था, पोइ बि ख़बर न आहे उहे फंड काॾे था वञनि। असां ज़िले इंतज़ामिया खे जेको आहे अपील कंदासीं त जेको आहे हिन जेको आहे हिन खे जेको आहे सुठे तरीक़े सां अञा बि जेको आहे उनखे बरक़रार रखनि त जीअं असां जेका सुम्ह ख़तमु न थी सघे। जेको कबूतर घाट घर आहे इहो बि हिकु क़दीमी ऐं पुराणी घर, उन सां गॾु हिते जेके बि आहिनि हे ख़ूबसूरती जेके मंज़र आहिनि, असां सलाम पेश कयूं था धरती दीवान खे। जेके बि आहिनि असांजा जेके पुराणा जेके मुआग आहिनि उन्हनि खे उजागर करनि था। जैकबाबाद में 1.5 सदी अॻु जुड़ायल इहा तारीख़ी जाइ न रुॻो हिन धरती जी तारीख़ खे उजागर करे थी, पर जैकबाबाद समेत हिन ख़िते खे सूंह बि बख़्शे थी। पर अफ़सोस जो इंसानी बेध्यानी सबबि इहे तारीख़ी क़दीम जायूं पंहिंजी सूंह विञाईंदे तबाह थी रहियूं आहिनि। कैमरामैन शकील अहमद बलोच सां गॾु हज़ूर बख़्श मुगेरी, धरती टीवी, जैकबाबाद।
नाज़रीन, इस बुलेटिन में जानी तो फौतो वधी खबरनि अपडेट से लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।